शहदाद कोट में नौजवाननि में हमद ऐं नात ख़्वानी जो शऊर उजागर करण लाइ क़ाइम कयल फरहान नात काउंसिल जी 3 सालगिरह मल्हाए सालगिरह जो केक काटियो वियो। मक़ामी स्कूल में रथियल काउंसिल जी सालगिरह तक़रीब में काउंसिल जे चेयरमैन दीदार सूमरो, सदर नज़ीर अहमद सूमरो, जनरल सेक्रेटरी सलीम अख्तर लाशारी, सूफ़ी रियाज़ चूणिंजो, समाजी अॻवान वाह पंद्राणी, उबदार मीरजत ऐं सहाफ़िन समेत शहरिन शिरकत कई। उन मौके ते काउंसिल जे अॻवाननि ऐं शहरिन सालगिरह जो केक पिण काटियो। सालगिरह तक़रीब खे ख़िताब कंदे दीदार सूमरो ऐं ॿियनि चयो त अहिड़े दौर में नौजवान नस्ल समाजी बुराइनि जे ॼार में वकोड़बो पियो वञे। खेनि समाजी बुराइनि ऐं सदन आक़िबत बचाइण ऐं नात ख़्वानी खे फ़रोग़्त ॾियण लाइ नात काउंसिल जो बुनियाद विझियो वियो त जीअं काउंसिल जे प्लेटफॉर्म तां हू हमद ऐं नात जी सिख्या वठी महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी करे पंहिंजे रूह खे सुकून पहुचाइण, छाकाणि त अल्लाह ऐं उनजो महबूब जी सना छुटकारे जो रस्तो आहे। आख़िर में काउंसिल जे सरपरस्त फरहान क़ादरी टेलीफोन ज़रिए नात पेश करे बारगाह रिसालत में अक़ीदत जा गुल निछावर कया।